दादू में रिपोर्ट करे रहिया सखी सरदार चारण दादू भट सां पुलिस ऐं हथियारबंदनि फौज जो मुक़ाबिलो 2 हथियारबंद फोरू ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार। खुदाबाद थाणे जी हद में पुलिस एहलकारनि जे क़त्ल केस में 47/2025 दफ़ा 302, 304, 324, 353 में रुपो जवाबदारनि जी मौजूदगी जी इतला ते SHO खुदाबाद ऐं सनस्ट्रीम कार्रवाई कई है। खुदाबाद थाणे जी हद दादू सेवण लिंक रोड ते पुलिस अटालनि खे ॾिसंदे ही हथियारबंद फोरू पुलिस मथां फायरिंग करे ॾिनी। फायरिंग जे नतीजे में 2 जवाबदार ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करे वरिता आहिनि। ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार थियल जवाबदार जी सुञाणप सईद सियाल ऐं यासीन सियाल जे नालनि सां थी आहे। 2 गिरफ़्तार जवाबदार 2 हफ़्ता अॻु खुदाबाद थाणे जी हद में शहीद थियल पुलिस हेड कांस्टेबल ज़ुल्फ़कार अली पवं जे केस में रुपोश हुयो। ज़ख़्मी हथियारबंदनि फोरन खे तिबी इमदाद लाइ न्यू DHQ अस्पताल मुंतकिल कयो वियो। गिरफ़्तार जवाबदारनि जो वधीक क्रिमिनल रिकॉर्ड भी दादू समेत ॿियनि ज़िलनि मां चेक कयो पियो वञे। खुदाबाद थाणे ते केस दाख़िल करे वधीक जांच जारी आहे। ॿिए तरफ़ असां पुलिस एहलकारनि जे क़त्ल में मुलविस न आहियूं। पुलिस असांखे 2 ॾींहं अॻु गिरफ़्तार कयो हो ऐं सुबुह फजर महल पुलिस मोबाइल में खणी वञी गोलियूं हणी ज़ख़्मी कयो आहे। ज़ख़्मी जी दाह